औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। जामिया मस्जिद इब्राहिमिया उन साम्हूं वारी गली न्यू अलमुराद मेमन सोसाइटी जेकी काफ़ी अरसे खां गंदगी पाणी वग़ैरह गटर सीवरेज जो ना ज़ेब सिस्टम थियण वजह सां काफ़ी रस्तो ख़राबु हुयो ऐं असां अपील कई अवामी प्रेस क्लब ते, उन जा नुमाइंदा आया ऐं सुठी कवरेज उन्हनि जेकी आहे असांजी हलाई, उन जे थ्रू असांखे सुठो रिस्पॉन्स मिलियो। ॻोठ जा जेके मोज़िज़ हुआ उन्हनि असां सां अची करे बाक़ाइदा मिलिया ऐं दुखी में उहो असांजो साथ ॾियण जे लाइ उन्हनि असांखे वॾी असांखे ॾेखारी आहे इंशा अल्लाह, जंहिंमें वॾेरो मंज़ूरु आहे। जीअं असांखे पूरी बाक़ाइदा मुतमिन कयो आहे त इंशा अल्लाह ही सेवरेज सिस्टम अव्हांजो कुझु ॾींहं जे अंदरि इंशा अल्लाह सही कयो वेंदो। त आउं अव्हांजो प्रेस क्लब वारनि जो तमामु उहिदेदार जेके बि आहिनि तमामु उनजो शुक्रिया अदा कयां थो त असांजी इहा कवरेज अॻियां ताईं पहुचाई। हाणे असांखे उमेदु आहे त इहो सेवरेज सिस्टम जेको ख़राबु थी चुको आहे कई सालनि खां, हाणे इहा कवरेज जेकी अॻियां पहुचाई आहे, हाणे असांखे उमेदु आहे नुमाइंदा असांजे राब्ते में आहिनि ऐं जल्दी जल्दी हिन मसइले खे हल कराईंदा। असां पुर उमेद आहियूं इंशा अल्लाह।